अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। तो ओठो रबन खे धोखो ॾींदो ऐं रबन खे हितां कढी पोइ वरी साकिब ख़ान ऐं रस कमाल ख़ान खे वञी चवंदो त रबन हितां निकिरी चुको आहे ऐं उहे वञी रबन जो अॻु वठंदा ऐं पोइ रबन खे नई सही क़ैद करे छॾींदा। पोइ रबन जे मथां हू ज़ुल्म कंदा ऐं पोइ रबन ओठे खे धमकाईंदो त तूं मूंखे धोखे में विझी छॾियो, तूं धोखेबाज़ आहीं। ऐं वारस ऐं रस गफ़ार ख़ान रबन जे लाइ परेशान हूंदा त इनखे कीअं यादि कयूं ऐं हू ज़ालिम रबन खे किथे मारे न छॾनि। ऐं रस कमाल ख़ान इहो चाहे थो त मां आमिर ऐं रबन खे मारे छॾियां, असां मां जिंद छुटी पवे, पर साकिब ख़ान हिननि खे अञा कोन मारींदो। ऐं साकिब ख़ान चवे थो त रस गफ़ार ख़ान कमज़ोर थी चुको आहे, पर रस गफ़ार ख़ान जा माण्हू खुटी विया आहिनि ऐं उन जा माण्हू घणा क़ैद थियल आहिनि। जेॾी महिल रस गफ़ार ख़ान जा माण्हू आज़ादु थिया त रस गफ़ार ख़ान टांडा ॾेई छॾींदो हिननि खे। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।